तंगवाणी में शहरन अॼु ॿिए ॾींहुं बि रमज़ान शरीफ के भलारे महीने में सरिया इफ्तारी टाइम गैस जी लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले से वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद है तंगवाणी मां ख़ुदाबख्श दाहाणी। जी ख़ुदाबख्श, आगाह कजो। जी बिल्कुल, मां पंहिंजे नाज़रीन खे तफ़सीलन खां आगाह कंदो हलां। तंगवाणी में शहरन अॼु ॿिए ॾींहुं बि रमज़ान शरीफ के भलारे महीने में सहरी ऐं इफ्तारी टाइम गैस जे लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो। रैलीअ में JUI तालका तंगवाणी अमीर कारी किफ़ायतुल्ला खोसो, क़ौमी अवामी तारीख़ तालका सदर रबरीनो मल्क, ACUP अगवान लौंग आकाश, सुलमान बकराणी, रामदिल लाशारी, अब्दुल फताह कंडराणी, सेठ नंगीमल माड़वाई ऐं ॿियनि रैली जे अॻवानी कई। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान शरीफ जो भलारो महीनो ईंदे ई इंतिज़ामिया पारां तंगवाणी शहर में गैस जो गैर ऐलानियल लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि रोज़ेदारनि खे सहरीअ तोड़े इफ्तारीअ में रद पचा लाइ ॾुखियाऊं पेश अचनि थियूं। हिननि DC कश्मीर खां मुतालबो कंदे चयो त तंगवाणी शहर में गैस जे लोड शेडिंग ख़त्म कराए शहरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में गैस अमले ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक जारी रहंदो। जी मेहरबानी ख़ुदाबख्श तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ।